ए मासात कुंज कुजाड़ो मासात सुरई तोखे राणे खान घणनि ॾींहंनि जी मोकल ॾिनी आहे इते असां वटि रहण जी। ए मोकल त मूंखे दिलि सां ॾिनी आहेसि। चवे पियो जेतिरा ॾींहं तुंहिंजी दिलि चए न उते रहिज। इहो त तमामु सुठो मासात। असीं काफ़ी ॾींहं गॾु हूंदियूंसीं। ए मासात ए वरी बि असांखे धार त थियणो आहे न। हा मासात विछोड़े जो दर्द त हुन दिलि खे हूंदो आहे जंहिंखां पंहिंजा परे थी वेंदा आहिनि। ए मासात ए तूं वरी बि पंहिंजनि जे प्यार जी ॻाल्हि त करीं थी पर मुख राणे खान जो क़ैद थो यादि अचे। हा मासात आज़ाद माण्हू खे जॾहिं क़ैद कबो त ज़ाहिर आहे हू हुते ॾुखी ज़िंदगी गुज़ारींदो। ए राणो मुंहिंजो जाम ख्याल रखंदो आहे पर क़ैद त वरी बि क़ैद ई आहे। ए जॾहिं पूर पवंदा तॾहिं राणे जो प्यार बि विसरी वेंदो आहे। पर हाणे फासण खां पोइ फतकण कहिड़ो मासात। ए हाणे चङो मासात। ए इलाही अवेर थी वई आहे। ए अम्मा घरे इंतजार कंदी हूंदी। ए जेकरे राणे खान खे ख़बर पइजी वई न हिते घणो बीहण बि सुठो कीने ए त नाराज थींदो। ए हाओ हलिया।